नाज़िन सिंध यूनाइटेड पार्टी के सदर सईद ज़ैन शाह पारां सकरन जे ॻोठ माणी जलबाणी में कानून लागू कंदड़नि जी फायरिंग में 4 ॻोठाणनि जे मारिजी वञण वारे वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई आहे। एसयूपी सदर सईद ज़ैन शाह एसएसपी दवाब शाह खे बरतरफ़ करे गिरफ़्तार करण ऐं वाक़े जे आला सतही जांच जो मुतालबो कयो आहे। सईद ज़ैन शाह चयो आहे त इलेक्शन खां अॻु पीपल्स पार्टी पुलिस ज़रिए इंतकामी कार्रवाई शुरू करे छॾियूं आहिनि। ॻोठ माणी जलबाणी में एसयूपी जे मासूम वोटरनि खे इंतकामी कार्रवाई जो निशानो बणायो वियो आहे। सईद ज़ैन शाह जो चवणु आहे त माणी जलबाणी में एसयूपी जे वोटरनि मथां सीधी फायरिंग कई वई आहे। पीपल्स पार्टी पुलिस ज़रिए कानून लागू कंदड़ इदारनि खे गुमराह पई करे। सिंध जी अवाम सूबाई निगरान हुकूमत जो ही तोहफ़ो बर्दाश्त न कंदे। सईद ज़ैन शाह चयो आहे त एसएसपी नवाब शाह हैदर रज़ा जो बयान ग़लत बयानी ते ॿधल आहे। खेसि फौरी तौर उहिदे तां हटाए गिरफ़्तार कयो वञे ऐं वाक़े जी आला सतही जांच कई वञे।